एक तरफ सिंध में धारी आबादकारी के हथी ॾेई सिंध जे शहरनि ते कब्ज़ो कयो थो वञे। लखनि जे तादाद में बंगाली, बर्मी, बिहारी, अफगाननि खे कराची में रहाए उन्हनि खे हितों जी हक़े हाकमियत कंदड़ पीपल्स पार्टी जा हुक्मरान शनाख्ती कार्ड ठाहे ॾियण जा ऐलान करे सिंध जे वजूद खे ख़त्म करण ऐं सिंध जे माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण जे लाइ कोशिशुनि में रुधल आहिनि। ऐं ॿिए तरफ़ सिंध जे मथां वॾो वार जेको जॾहिं खां वठी ही मुल्क ठहियो उन्हनि चयो त सिंधू दरिया खे बंदि ॿधी लखे एकड़ ज़मीन जेका कालाबाग डैम जे भरिसां आहे उहा पंजाबिन जी आबाद करे सिंध जी ज़राअत खे तबाह कयूं। पर सिंध जे माण्हुनि कॾहिं बि कालाबाग डैम जे हिमायत में उन्हनि जी मदद कोन कई। सिंध जे माण्हुनि हमेशह कफन मथे सां ॿधी इहो वचन कयो त सिंधू दरिया जेके असां सिंध जा माण्हू पंहिंजे अमर जे थन जे बराबरि सम्झंदा आहियूं उहा डैम कॾहिं बि क़बूल नाहे। ऐं हिननि अदालतुनि जे भव ॾेई अदालतुनि खां ड्रेजारे अदालतुनि जो मोह असांजे करे चवनि था त कालाबाग डैम ठाहींदासीं। ऐं उन जे ऐलान खां पोइ अॼु पंजाब जे रोड ते ही एहतजाज आहे सिंध जे माण्हुनि जो। साईं नवाज़ अली शाह भाॾाई चयो त भले असां जीअं सिंध महाज जे मर्कज़ी क़यादत ते केस दाख़िल कर साईं ही सिंध जे वजूद जो मसइलो आहे। हथ मथे करे चऊं था त सभिनी ते एफआईआर दाख़िल कयो। 6 नंबर तुंहिंजो हुजे या 12 नंबर हुजे असां उनखे रद्द था कयूं। कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। केतिरनि खे फायूं ॾींदे 6 नंबर आर्टिकल ते तूं ऐलान कर त कमू शहीद खां वठी तोखे लाइनियूं कराची केटी बंदर ते हणी ॾेखारियूं त सिंध जा माण्हू भाई क़बूल करण जे लाइ तयार थी पर कालाबाग डैम कंहिं सूरत में क़बूल न आहे। ऐलान कर। बाक़ी ही सिर्फ बबकियूं ॾेई सिंध जे माण्हू जे वजूद खे ख़त्म नथो करे सघे। असां सम्झूं था हा जन कमू शहीद ते धरणो हुयो बेनज़ीर साहिबा 98 में धरणो हुयईं 93 में ऐलान कयो हुई त कालाबाग डैम ठाहियो। असां पीपल्स पार्टी गॾु आहियूं। अॼु बि धारी आबादकारी के कार्ड ॾियण में पीपल्स पार्टी भाङे भाईवार आहे। पीपल्स पार्टी जो मुराद अली शाह चवे थो त अफगाननि खे नौकरी ॾियणी पवंदी जे न त अफगानी कराची में क्राइम कंदा। ॾोहनि खे रोकण जे लाइ दहशतगर्दनि खे नौकरियूं थो ॾे। तोखे शर्म अचणु खपे जेकॾहिं सिंध जो माण्हू ॾोह करे पोइ ॾे परू चांडे जे पुट खे नौकरी ॾे मोहबसीदीअ जे पुट खे नौकरी ॾे नज़रू नारायण जे पुट खे नौकरी ॾे छोटू पखराणीअ जे खानदान खे नौकरी। ॾोह ख़त्म कर। चौथो अफगाननि कातिलनि खे नौकरियुनि जे बहाने सां एतिरे तूं शनाख्त कार्ड ॾे। तंहिंजे करे सम्झूं था त सिंधू दरिया ते वार हुजे धारी आबादकारी हुजे या सिंध के बिटे निजाम में शामिल करण जा मंसूबा हुजनि पीपल्स पार्टी भाङे भाईवारा हक़े हुक्मरानी उन्हनि वटा
तॾहिं हू जहिड़े वक़्तु चाहिनि सिंध जे नौजवाननि खे माराइनि जॾहिं चाहिनि केस किथे आहे दुनिया जा उसूल आहिनि त जितां केस निकिरे जितां पेट्रोल निकिरे जितां जी मदनियात निकिरे उतां जे माण्हुनि जो हक़ आहे ॾहेर की मां गैस निकिरे घोटकी मां गैस निकिरे सावण गैस फील्ड मां गैस निकिरे बदीन मां गैस निकिरे भित जबल मां गैस निकिरे सांखड़ मां गैस निकिरे हिकिड़ो बि सिंधी माण्हू उते भर्ती न आहे सिंध जे माण्हू खे उते मुल्ले खे बांग ॾियण जे लाइ बि नथा रखनि पीपलनि खे जॾहिं इक़्तिदार न मिलंदो आहे त वाननि में रड़ियूं कंदा आहिनि त मुल्ला बांग ॾियण वारो बि गिलगित खां घुराइनि था असीं सम्झूं था त इन साज़िश में सिंध खसराइण में सिंध फुराइण में सिंध जी धरती ऐं सरहदूं खसराइण में हितां जा हुक्मरान उन सां भाॻे भाईवार आहिनि तॾहिं त शहीद बशीर खान चवंदो हुयो त हिकिड़े वार जे ॿाहिरां बकरनि जा पेरा हुआ उन बकरार जे पुट पीउ खे चयो बाबा अॼु बकरियुनि जे वार जे ॿाहिरां गिदड़नि ऐं बकरनि जा पेरा आहिनि पिणस चयसि बाबा घर जा कुता भारी आहिनि घर जा कुता भारी आहिनि जंहिंजे करे बकड़ खे ताक़त न आहे त हू असांजे घर खे ओढ़ा खे असांजा लोढ़ा अची लॻे तंहिंजे करे पीपल्स पार्टी ख़ासि करे बिलावल भुट्टो खे सिंध खे पुठी न ॾियणु खपंदी आहे ज़ुल्म पीपल्स पार्टी खे सिंध जे वजूद सां खेॾण जो को बि हक़ न आहे त हू सिंध जो सौदो कनि खरबे रुपया ज़रदारी खाए ऐं लुटिजे सिंध ही मुआदो करे आया आहिनि ही उन्हनि सां मुआदो करे आया आहिनि त असांखे फाहो न ॾियो ही सम्झनि था त हू पंहिंजे पंजाब जे लीडरनि खे कोन था बख़्शनि तंहिंजे करे ज़रदारी करप्शन में अंदरि थींदो पोइ ही उन्हनि खे चवनि था तेल खणो गैस खणो ग्रेनाइट पत्थर खणो कोयलो तव्हांजी मिल्कियत सिंध तव्हांखे था ॾियूं सिंध में भले धारिया रहायो सिंध में भले तव्हां जेको वणे सो कयो पर असांखे हथ न विझो तंहिंजे करे कालाबाग डैम ऐं धारी आबादकारी हा ही भले चवनि त सिंध अंदरि क़ौमी तहरीक शहीद बशीर खान खे हिननि शहीद कयो ॿियो कहिड़ो शहीद बशीर खान जो सिंध कंदो हो हर माण्हूअ वटि वेंदो हो धरती तुंहिंजी माउ आहे हर माण्हू हर मकतब फ़िक्र माण्हूअ वटि वेंदो हो त सिंध तव्हांजी माउ अथव चओ त हुनखे बचायूं ऐं हुन धरतीअ जे जंग में किरोड़े माण्हुनि खे शामिल कयो लखे माण्हू कराची में गॾु कई उनखे ज़हर ॾेई शहीद कयो ऐं उन जे शहादत खां पोइ चयो त क़ौमी तहरीक ख़तम थी वेंदी साईं GM सेठ जो फ़िक्र हक़ ऐं सच ते मबनी आहे सिंध हक़ीक़त आहे क़ौमी आज़ादी असांजो हक़ आहे बशीर कुरैशी खे शहादत खां पोइ छा GS ख़तम थी अॼु बि GS जो झंडो रोडनि ते झूले थो किरोड़े माण्हू किरोड़े नौजवान मारिजी वेंदा ही ॻाढ़ो साईं GM सेठ जो झंडो ठहियल ई रत में आहे हे नौजवाननि जे रत जो ठहियल झंडो ख़तम नथो थी सघे हिकु ॾींहुं ज़रूर क़ौमी तहरीक पंहिंजे जोहर में ईंदी हिकु ॾींहुं क़ौमी तहरीक वरी रोडनि ऐं रस्तनि ते किरोड़नि जे तइदाद में गॾु थींदी ऐं वरी सिंध जे बचाइण जे लाइ